मुत्तहिदा करारदाद पास कराई पर उन ते अमल करण जे लाइ केरु तयारु कोन हो। जॾहिं बि अमल जो टाइम ते आयो तॾहिं अमेरिका उन ते वीटू इस्तेमाल ते कयो, करारदाद खे नापास ते करायो। नतीजो इहो निकितो त अॼु ॾींहं ताईं 40 सालनि खां वठी उहे अरब ग़ुलाम आहिनि ऐं इसराइल उन्हनि ते डंडो खणी वेठो आहे। केरु आहे जेको करारदाद खे पास अची कराए? का बि ॻाल्हि कान हुई, छो त इसराइल अमेरिका जो पुटेलो हो, तंहिंजे करे हुन घुरियो न थिए त हिन जे ख़िलाफ़ करारदाद जेका आहे सा पास कराई वञे। अॼु बि उर्दन ते हुनजो डंडो, सम्झ लीबिया ते हुनजो डंडो, थोरो लीबिया ते अमेरिका कावड़जी पियो त हुनजे घर ते बमबारी जेका आहे सा हुन अची कराई, मुस्लमाननि ते एॾे क़िस्म जी बमबारी कराए हुनखे तबाह ऐं बर्बाद कयो। आलम इस्लाम जो पहिरियों नंबर जेकॾहिं दुश्मन आहे त इहो अमेरिका दुश्मन आहे, बर्तानिया दुश्मन आहे। इन खां मथे आलम इस्लाम जो मुस्लमाननि जो ॿियो वॾे में वॾो दुश्मन को बि दुश्मन मौजूदु कोन्हे। इहो ई दुश्मन थो अची वञे इसराइल खे आबाद करे उनखे ताक़तवर बनाए मुस्लमान खे नमाइण वारो इहो। अक़वाम मुत्तहिदा जी करारदाद जेकॾहिं पास हुजे हा, उन ते जेकॾहिं अमल करायो वञे हा त इन खां अॻु में इसराइल जे ख़िलाफ़ करारदाद हुई, उन ते अमल करायो वञे हा। इन खां अॻु में कश्मीर जे मुताबिक़ करारदाद हुई, उन ते अमल करायो वञे हा। पर कश्मीर वारी करारदाद ते अमल न करायो वियो। कश्मीरियुनि जी घोड़ा घोड़ा आहे पर कुझु बि कोन अची थियो। सम्झनि इसराइल जे ख़िलाफ़ करारदाद अक़वाम मुत्तहिदा पास कई पर उन ते बि अमल कंहिं क़िस्म जो न करायो वियो। तंहिंखां पोइ आस्ते आस्ते अल्लाह जल जलालू जीअं सुल्तान सलाउद्दीन अयूबी जॾहिं मुजाहिद खे पैदा कयो, कंहिं इराक जे सरज़मीन मां सदर सद्दाम हुसैन खे पैदा कयो, जीअं कुवैत ते हमिलो कयो। असांजे माण्हुनि खे सम्झायो वियो आहे त अञा इराक जारी आहे, कुवैत वारे ते हमिलो कई आहे। पहिरीं आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त कुवैत वारे ते जेकॾहिं हिन हमिलो कयो त कुवैत वारो को बुश जो पे कोन हो जो बुश खे हुनजो इंतकाम वठिणो हो। कुवैत मुस्लमाननि जो हलाइको हो, इराक बि मुस्लमाननि जो हलाइको हो, सऊदी बि मुस्लमाननि जो हलाइको हो। इहे फ़ैसिला असांखे पाण में करणा हुआ, ॿिए खे करणा कोन हुआ। पर जॾहिं इसराइल सभिनि ते हमिलो कयो तॾहिं अमेरिका खे गैरत कंहिं क़िस्म जी कान आई। जॾहिं सम्झनि इंडिया वारे कश्मीर ते हमिलो कयो तॾहिं अमेरिका खे गैरत न आई। जॾहिं फिलिपाइन जे अंदरि मुस्लमाननि खे मारियो वियो तॾहिं गैरत कंहिं क़िस्म जी कोन आई। जॾहिं श्रीलंका जे अंदरि मुस्लमाननि जो क़त्ल आम कयो वियो तॾहिं अमेरिका खे गैरत न आई। कुवैत वारो सम्झनि उन ते कावड़जी पियो त कुवैत वारे जी हुकूमत जेका आहे सा कावड़ अची वई। अक़वाम मुत्तहिदा मां हुन करारदादू पास अची करायूं। कुवैत वारो न हुनजो चाचो न हुनजो मामू हो ऐं इराक वारे खे हक़ हो कुवैत वारे ते हमले करण जो, छो त इराक ॾिठो पिए त इसराइल ते हमले करण जे लाइ हिन खां सवाइ ॿियो को चारो कोन्हे त कुवैत वारी सरज़मीन, कुतर वारी सरज़मीन, सऊदी वारी सरज़मीन जेके अमेरिका जा पठू ऐं बेग़ैरत बणिजी चुका आहिनि उन्हनि जे सरज़मीन ते कब्ज़ो करे तंहिंखां पोइ सम्झनि इसराइल ते हमिलो करे सघिजे थो। जॾहिं कुवैत वारे खां हुन मुतालबो अची कयो त तुंहिंजा अॾा मूंखे इस्तेमालु करण ॾे त हिते ई मीज़ाइल आऊं इसराइल ते किरायां, छो त वेझो आहे। तॾहिं कुवैत वारे इहो राज़ अमेरिका खे ॿुधाए ॾिनो हो त इराक वारो इसराइल ते कावड़ियो वेठो आहे, तंहिंजे करे हू बाबो जेको आहे सो इराक ते कावड़जी पियो। हुन ॾिठो त जेकॾहिं कुवैत में गिरिया जो ख़ैर कंहिं क़िस्म जो कोन्हे त अमेरिका जी लड़ाई का कुवैत जे लाइ कोन्हे, अमेरिका जी लड़ाई का सऊदी जे बचा जे लाइ न आहे। अमेरिका जी लड़ाई इसराइल खे मज़बूत करण ऐं यहूदियत खे मुस्लमाननि ते मुसलत करण ऐं मुस्लमाननि जे खून वहाइण जे लाइ आहे, ॿी कंहिंजे लाइ कंहिं क़िस्म जी कोन्हे। पर अल्लाह जल जलालू हिकिड़ो दिलि अची ॾिनी सदर सद्दाम हुसैन खे, जे दुनिया जूं अज़ीम ताक़तूं जेके पाण खे सुपर ताक़तूं चवाईंदियूं हुयूं, रूस हिकिड़े पासे, अमेरिका हिकिड़े पासे, बर्तानिया हिकिड़े पासे, फ्रांस हिकिड़े पासे, मुस्लमाननि जा दल्ला मुल्क जेके आहिनि से बि हुन सां गॾु सम्झनि, इहे सभु पाण में जेके आहिनि से सभु अची गॾिया। पर इहे हटण जे लाइ तयारु जेको आहे सो कंहिं क़िस्म जो न थियो। फतह ऐं शिकस्त जेका आहे सा अल्लाह जे वस में हूंदी आहे। असली ताक़त अल्लाह जी हूंदी आहे, का बमन जी ताक़त कंहिं क़िस्म जी कान हूंदी आहे। क़ुरान शरीफ़ अल्लाह जल जलालू चवे थो त मालिकल मुल्क तोतिल मुल्क मंतशा, असली बादशाह ऐं शहनशाह अल्लाह जी ज़ात हूंदी आहे, ॿिए कंहिंजी ज़ात कंहिं क़िस्म जी कान थी अची वञे। सद्दाम जेकॾहिं खटे या हाराए उहा कुदरत जी ॻाल्हि थी अची वञे, पर हिन हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी त असांखे सुतल सबक़ यादि ॾियारियो, जेको मुस्लमान बुज़दिल थी चुको हो अॼु हुनजे दिलि में जज़्बो जिहाद जो पैदा थी चुको आहे। नारे तकबीर, नारे सद्दाम, नारे सद्दाम। सुल्तान सलाउद्दीन अयूबी जेको आहे सो बि फौत थी चुको, वॾा वॾा मुजाहिद फौत थी चुका, हज़रत उमर बि ख़तम फौत थी चुको, हज़रत अली बि वियो, वॾा वॾा मुजाहिद विया। सद्दाम ते बि यकीनन हिकिड़ो ॾींहुं मौत अचणो आहे, पर इंशा अल्लाह मुस्लमाननि जे दिलि में हिन जज़्बो जिहाद जो उहो जाॻाए छॾियो जो आउं त हैरत में आहियां त असांजे मुल्क में क़ौम परस्ती हूंदी, को कहिड़ी पार्टी जो को कहिड़ी पाम जे लड़ाई खां पोइ सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहिनि, सभु कंहिंजे दिलि में जज़्बो जिहाद जो मौजूदु आहे। अॼु बि जेकॾहिं उन्हनि खे हक़ल थिए त सद्दाम खे मुजाहिदनि जी ज़रूरत आहे, वॾे शहर खां वठी नंढे ताईं, वॾे इंसान खां वठी नंढे
बचे ताईं सभु हलण जे लाइ तयार थी वेंदा। नारे ऐं हलण जे लाइ तयार आहियो या कोन आहियो? सभु हलण जे लाइ तयार आहिनि, सभु हलण जे लाइ तयार आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि पाकिस्तान जी हुकूमत जी, छो त 40 साल गुज़री चुका आहिनि, हिते हुकूमत अवाम जी कान रही आहे। हिते का अवाम जे राय जो पाकिस्तान जे अंदरि कॾहिं एतिराम कयो वञे, उहो कॾहिं बि एतिराम कोन कयो वियो आहे। हिते हुकूमत अमेरिका जी अची रही आहे, सम्झ न, जेको अमेरिका जो जेतिरो कुटण पोइ ज्यादा कंदो आहे, उनजी कुर्सी ओतिरी मज़बूत हूंदी आहे। अमेरिका जो जेको अमेरिका जी मुखालफ़त कंदो आहे, जेको अमेरिका जी मुखालफ़त कंदो आहे, उनजी कुर्सी जेका आहे सा ॿिए ॾींहुं ख़तम थी वेंदी आहे। हिते त दलालनि जी हुकूमत रही आहे, हमेशह खां वठी अमेरिका जीअं चए तीअं कयो वेंदो आहे, सभु कुझु कयो वेंदो आहे। कुवैत ते इराक वारे हमलो कयो, पाकिस्तान खे गैरत अची वई, 11,000 फौजी जेके आहिनि से मोकिले ॾिनई, सम्झ न, त वञी विढ़नि। बाक़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तारीख़ पादर कश्मीर वारा पिया खाइनि, दाहूं पिया कनि। तव्हां कॾहिं उन्हनि जे तरफ़ फौज मोकिली त कश्मीरियुनि खे आज़ादी ॾिनी वञे, उन्हनि खे फतह ॾिनी वञे, पर उहा का ॻाल्हि ई कंहिं क़िस्म जी कोन्हे। हिते सऊदी जे मदद जे लाइ फौज कोन वई आहे, अमेरिका जे इशारे सां फौज वई आहे। बसि अमेरिका चवे थो नचो त नचो, सम्झ न। असलम बेग जो बयान ॿुधाए रहियो आहे त पाकिस्तान जी फौज ओॾी वञण में ख़ुशि कोन हुई। चंद जेके बरसरे इक़्तिदार हुआ, जेके अमेरिका जी दलाली कंदड़ हुआ, उन्हनि हिन फौज खे मोकिलियो आहे। असलम बेग चई रहियो आहे त मुस्लमान पाकिस्तान जा, तिन जे दिलि में अमेरिका जे ख़िलाफ़ जेका नफ़रत आहे, उहो ईमान जो जज़्बो आहे। बयान ॾेई चुको आहे, ॿुधाए चुको आहे। अॼु तव्हां अॼु मूं अख़बार में पढ़ियो त पाकिस्तान जे फौजियुनि ते गाॾियुनि ते, पाकिस्तान जे फौजियुनि जे गाॾियुनि ते सदर सद्दाम हुसैन जो जेको आहे सो फोटो थो अची वञे, सम्झ न। ऐं पंहिंजे पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे इहा ॻाल्हि ॿुधाइणु घुरंदुसि त अवाम जे राय जो तव्हांखे एतिराम करणो पवंदो। ऐं अवाम घुरे थी त जेका तव्हां फौज मोकिली आहे सा वापसि वरिती आंदी वञे। अवाम घुरे थी त हिननि मुजाहिदनि खे इराक जे हिमायत जे लाइ इराक जे अंदरि दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वञे। तव्हांजी राय इहा आहे या कोन्हे? सम्झ, अवाम जी राय छा आहे? इहा आहे त पोइ तव्हांखे पंहिंजी गाॾी जेका आहे सा बदिलाइणी पवंदी। हिकिड़ो आउं नक़ल कंदो आहियां, हिकिड़ो माण्हू वेठो, सम्झ, मवाली हिकिड़ी गाॾी में चढ़ियो, वञिणो होसि कराची, चढ़ियो पिशावर ते, सो मथी सीट ते चढ़ी वेही रहियो। निंड मां थोरो होश आयो त हेठि पठाण खां पुछाई, सम्झ, त केॾां पियो वञे, तुंहिंजी केॾां वञिणो ई? चऊं पिशावर वञणो, मवाली वञिणो, कराची। तॾहिं चई सुभान अल्लाह, गाॾी तरक़ी कहिड़ी कई आहे, हेठि सीट पिशावर पई वञे, मथी कराची पई वञे। हा, ईअं कोन थो ॾिसे त आउं भुलिजी अची चढ़ियो आहियां। चए थो गाॾी तरक़ी कई आहे, हेठि सीट पिशावर पई वञे, मथी अवाम जी सीट सॼी इराक ॾे पई वञे, ऐं नवाज़ जी सीट सॼी जेका आहे सा अमेरिका ॾे पई वञे। उनखे सीट हाणे बदिलाइणी पवंदी। जेकॾहिं सीट न बदिलाइणी पवंदी, हिन अवाम जे राय सां तूं वज़ीर आज़म मुंतख़ब थियो आहीं, सम्झ न, त तोखे अवाम जे राय जो एतिराम करिणो आहे। जेकॾहिं तूं चवे थो त अवाम जे राय खे एतबार कोन्हे, त पोइ तुंहिंजे वज़ारत खे कहिड़ो एतबार आहे? तोखे इन्हनि वोट ॾिनो आहे, या तोखे चवणो पवंदो त आउं हिननि जे वोटनि सां कोन चढ़ियो आहियां, कूड़ा ठपाणी चढ़ियो आहियां, सम्झ, त पोइ जुदा ॻाल्हि आहे। या इहा ॻाल्हि जेका आहे सा तोखे तस्लीम करणी अची पवंदी। अमेरिका चयो त अमन मिशन ते निकिरे, अमन मिशन ते थो निकिरे, पंहिंजूं फौजूं ॾिनई आहे अमेरिका खे, त हाणे इराक ते हमिलो करियो, पाण वरी अमन फौज मिशन ते। उम्मत मुस्लिम तबाह हो रही है, उम्मत मुस्लिम तबाह हो रही है। शर्म कोन्हे, बेशर्म, उम्मत मुस्लिम तबाह हो रही है, बेगैरत जो बयान। उम्मत मुस्लिम कहिड़ी आहे? उम्मत मुस्लिम इहा कान्हे इराक वारी उम्मत मुस्लिम, जिते उहे बेगैरत जेके आहिनि से राति 44,000 हमला करे चुका आहिनि। दुनिया में कंहिं मुल्क ते एॾी बमबारी थी आहे? नंढो 5 करोड़ वारो मुल्क, ते 44,000 दफ़ा जेका आहे सा बमबारी थी चुकी आहे, जंहिंजा बच्चा शहीद थी चुका आहिनि, ज़ालूं लखनि जे तादाद में शहीद थी चुकियूं आहिनि, पोड़ा शहीद थी चुकिया आहिनि, जाइ बाक़ी कान रही आहे, बिजली बाक़ी कान रही आहे। हीअ अञा बागू वारा लुक पियो ॻाए त उम्मत मुस्लिम तबाह थी रही आहे। असांजा 11,000 फौज हाणे कढे थो त अमेरिका पादर थो हाणे। बुख जेका अॻे पिन ॾींदो सा बि बंदि करे ॾिनी आहे, 50 करोड़नि मां 20 करोड़, बाक़ी 20 करोड़ मिलिया त असांखे फ़ाइदो कहिड़ो थींदो? इहो त हिननि जी अयाशी ते ख़र्च थींदो। तंहिंजे करे असीं चऊं था इन्हनि 20 करोड़नि खे बि थुक हण। नवाज़ ईसा खे चऊं था त हिकिड़ो इस्लामाबाद जे जामे मस्जिद दर ते वियो, ॿियो कराची जे जामे मस्जिद दर ते वियो, असीं पिनी ॿिन्हिनि खे पैसा ॾींदासीं। पैसा असांखे इहे ख़बर ई कोन। अमेरिका जो हुन दौलत ते लानत आहे, जंहिंजे करे असांजी इज़त जेका आहे सा ख़तम थी वञे, असांजी गैरत जेका आहे सा ख़तम थी वञे। असां मुस्लमाननि खे सम्झ, सदर फाद बराबरि पहिरीं खादिमुल हरमैन हो, पर हाणे हादिमुल हरमैन आहे। नबी सी फरमायो त आख़िरजुल यहूद व नसारा मिन जज़ीरतुल अरब, सरज़मीन अरब मां यहूद ऐं नसारा जेको आहे तंहिंखे परे कजा, इहो मुल्क जेको आहे सो पाक कजा। यहूद ऐं नसारा खे सरज़मीन अरब में जॻह ॾी। हाणे इहो सऊदी वारो फाद
फाद, इहो फाद बिन अब्दुल अज़ीज़ न रहियो आहे, इहो फाद बिन बुश वञी रहियो आहे। बुश जो पुटु आहे, हाणे अब्दुल अज़ीज़ अॼु असांखे उहा कावड़ आहे जो आउं हुन जज़्बे जे करे मुंहिंजा दोस्तो ऐं ॻाल्हाए बि नथो सघां सम्झे त छा मुस्लमाननि जो खून जेको आहे सो वही रहियो आहे। तव्हां अख़बारूं ऐं रेडिया ॿुधो त कहिड़ी तबाही थी रही आहे। हू बेग़ैरत अमेरिका ऐं बरतानिया फ़रांस ख़ुशियूं मिलाए रहिया आहिनि। असां वारा मुल्क जेके अरबनि जा मशाइख़ ते अची वञा सम्झे उहे ख़ुशियूं मिलाए रहिया आहिनि, पर सद्दाम अल्हम्दुलिल्लाह तलाबीब जे अंदरि थरथलो मचाए छॾियो आहे। सम्झनि वाइट हाउस वारनि जी निंड जेका आहे सा बि फिटाए ख़तमु करे छॾी आहे। हे वॾनि वॾनि नोड़नि वारा शेख से बि पंहिंजूं रनूं छॾे अलाए केॾा लिखी रहिया आहिनि। यादि ई कोन्हे त अलाए केॾा विया एॾी अयाशी कयूं, एॾी अयाशी कयूं, एॾी अयाशी कयूं जो सम्झ सबको 20 रनूं रखियो वेठो हूंदो, 40 रनूं। मुंहिंजे मातरी में तकेर कई त शेख हाणे दरनि में लका पिया रनूं वांदियूं आहिनि जेके पढ़णो हुजे वञी पढ़ण जे। सम्झ अहिड़ा बदमाश आहिनि सां कुदरत जी सज़ा आहे। क़ुर चए थो व उमली लहुम इन कैदी मतीन। अलाह से फरमाए थो जेका सख़्ती अची वञे। सद्दाम जहिड़ो मुजाहिद ॿियो को बि कोन्हे। उहो बेग़ैरत इंसान आहे जंहिंजे ज़बान में सद्दाम जहिड़े मुजाहिद जे ख़िलाफ़ कलमू निकिरे। अॼु हिन जलसे में जेकॾहिं सद्दाम हुजे हा त हुनजा जूता हिन रुमाल में ॿधी ऐं मथे ते रखां। बुश या फाद हुजे हा त हुनजी पतलून लाइ हुनजी उखरी में मिर्च कुटिया। बेग़ैरत बणिजी अमेरिकी साम्राज, अमेरिका असीं को बि इत्यादी जी माना अमेरिका जा मुआफ़िक़। असीं अमेरिका ते लानत करियूं था, इसराइल ते लानत करियूं था। सभु चओ लानत आहे। चओ फ्रांस ते चओ, बरतानिया ते लानत चओ, बुश ते लानत चओ, उन्हनि जे मददगारनि ते लानत, उन्हनि जे हवारियुनि ते लानत, सभिनि ते लानत। अमेरिका हुनजे मददगारियुनि ते 1,24,000 न मूं हाणे तकिर कई। सम्झनि तव्हांखे ॿुधायां सद्दाम छा आहे। नमाज़ पढ़े या न पढ़े माण्हू चवंदा कम्यूनिस्ट आहे। जेको अंग्रेज़ खे पादर हणंदो आहे तंहिंखे चवंदा आहिनि कम्यूनिस्ट आहे। जेको हुनखे जुता चबाईंदो सलाउद्दीन अयूबी खे बि चऊं कम्यूनिस्ट आहे। सम्झ जेको हुननि खे मोचड़ा हणंदो आहे तंहिंखे चऊं कम्यूनिस्ट आहे। कम्यूनिस्ट हुजे केर बि हुजे पर आंखे पादर हईं आहे असांजे अखियुनि जो हार आहे बसि। आंखे पादर आई आहे त असांजे अखियुनि जो छा आहे हार आहे। तलाबी अॼु मूं अख़बार पढ़ी सम्झनि उहो अमेरिका हिन इराक जे मिसाइल जो सायरन तलाबी में वॼो त मरीज़ उते पियो अस्पताल में डॉक्टर भॼी विया। त मुटणी क़ौम आहे। क़ुर चए थो ज़ोरेबत अलैहिम ज़िल्ला, इन्हनि ते लानत मूं हणी कढी आहे। डिजणी क़ौम आहे। अहिड़ी बेग़ैरत ऐं डिजणी क़ौम ॿी का बि कोन्हे। अमेरिका खे चओ त मथां बम थो वसाईं इराक जे मुजाहिदनि सां मैदान में भी मुक़ाबिलो कर, पोइ ॾिस त तुंहिंजे मेरीन फ़ौज जूं पतलूनूं केरु थो धोए। पोइ ॾिस त हिननि जूं मेरीन फ़ौज जूं पतलून जेके आहे सो केरु थो धोए। ऐं सभु भॼी वेंदा ॾिया, समुंड जे हवाले थी वेंदा ॾिया। ॿी का बि हींअर ॻाल्हि कान्हे। हीअ दुआ जो टाइम आहे। ख़ुदा खां दुआ घुरो त अमेरिका जा बम अलाह सी फाड़े उन्हनि जे फ़ौज खे तबाह करे। सम्झे इहा दुआ घुरणी आहे तव्हांखे त अमेरिका जा जेके बम आहिनि से परवरदिगार आलम उन्हनि ते अची फाड़े, ॿिए कंहिं ते नथो। सम्झनि सुबुह जो पाकिस्तान ऐलान कयो आहे कश्मीर जे लाइ इज़हार यकजहती जो। इज़हार यकजहती जो माना छा? असल में जी होटल बंदि, मूं वारो दुकान बंदि। हाँ कश्मीर फतेह थी वियो, कश्मीर फतेह थी वियो। बेग़ैरता खे मुक़ाबिलो करिणो आहे। 12 लख फ़ौज जे 9 साल असांखे कुटियो आहे, तंहिंखे तव्हां खणी मोकिलियो होॾां त वञी मुक़ाबिलो करे को। हीअ होटल बंदि थींदी, दुकान बंदि थींदो, कश्मीर फतेह थींदी। 12 लख फ़ौज 9 साल मार्शल में असांखे कुटूं आहे। हींअर तव्हां मोकिलियो त वञी वाणियुनि सां मुक़ाबिलो कनि को। सम्झ त कश्मीर पाणी फतेह वञी थींदो। सम्झ बसि कुझु बि न। असांजे हे चवंदा मुल्क सॼो असांजो आहे। सुबुह जो असां ई जेको सुबुह जो खणी शहर बंदि कंदासीं उहो कश्मीरियुनि सां हमदर्द। सम्झे हींअर छा कंदो? कूड़ा ठप आणी बि कोन चढ़ी सघंदो। मूं अॻे तकिर करे छॾी। मूं चयो हींअर मलाइक पीर पागारे सां कोन्हे सदर सदाम साईं। कहिड़ियूं अलाह सी रहमतूं करे छॾियूं आहिनि। असांजा बगदाद को मामूली सरज़मीन आहे। पहिरियों दुनिया जो अलाए को इराक़ आहे। सरज़मीन नबियुनि जी उहा आहे। इब्राहिम जी ज़मीन उहा आहे। इसहाक जी ज़मीन उहा आहे। हज़रत यूनुस जी ज़मीन उहा आहे। पीरान पीर तव्हांजो हुते आहे। अबू हनीफ़ो हुते आहे। मारूफ़ करखी हुते आहे। बिशर हाफ़ी हुते आहे। हसन बसरी हुते आहे। मूसा काज़िम हुते आहे। अली रज़ा सम्झ ऐं हज़रत इमाम हुसैन हुते आहे। हज़रत अली हुते आहे। इमाम अबू हनीफ़ो हुते आहे। सभु सम्झनि जुनैद बगदादी हुते आहे। शिबली हुते आहे। राबिया
अली बसरी उती आहे, हसन बसरी उती आहे, कोई मामूली अलाइको आहे सम्झ न। अल्लाह जे नबियन ऐं वलियन जी पाकी सरज़मीन वारो अलाइको आहे। जेकॾहिं इराक जे मुस्लमान खे तलवार लॻे थी उनजो खून उते वहे थो, जेकॾहिं पाकिस्तान जो मुस्लमान उन खून जी तकलीफ़ पंहिंजे दिलि में महसूस नथो करे त उन मुस्लमान ते लानत आहे। उहो मुस्लमान न, उहो बेग़ैरत आहे। उहो कहिड़ो मुस्लमान आहे सम्झ। असीं चऊं था त जेको इराकी खे तलवार लॻे थी उहा तलवार उनखे कोन्हे, असांखे जेको उते खून वहे थो उहो खून उनजो कोन्हे, उहो खून कंहिंजो आहे चओ, असांजो खून थो अची वञे सम्झ। अॼु बि असीं हे चवनि था सम्झ, चौधरी शजात जेको आहे सो चयो त इराक जेको वञे सो भले वञे, सरहदूं बंदि करे खणी आहे, पासपोर्ट बंदि करे खणी आहे, जेको वञे सो भले वञे। हीअ इहो मस्करी करणी जेका आहे सा मस्करी करणी थी अची वञे। बराबरि असीं तोब हलाए कोन था ॼाणूं, तोब सम्झ न इराकी हलाईंदा पर उनखे पाणी भरे असीं पीआरींदासीं, उनमें जेकॾहिं फटल हूंदो त उनजो असीं इलाजु कंदासीं, उनजो तंबू टुटल हूंदो त असीं खॾूं खोटे उनखे गाईंदासीं। इनशा अल्लाह इन ख़िदमत में बि असांखे अल्लाह सी मुजाहिदनि जो सवाबु ॾींदो। सद्दाम जे जूते जे अमेरिका जे सदर बुश खे थुक हण त 10 नेकियूं, खांगारो हण त 40 नेकियूं, अञा मुआरो पान जो गुरड़ो हणे त 100 नेकियूं। वॾो बेग़ैरत आहे, वॾो बेग़ैरत, अहिड़ो ॿियो को बि कोन्हे। हिनखे इलाही असीं चऊं था कश्मीर खे फतेह करियो, उहा फौज जेका हुते आहे सभु वापसि हेॾां वञायो सम्झ, उहा हेॾा कश्मीर जे तरफ़ आणियो पर मजाल आहे आणी सम्झ, कॾहिं बि कोन आणींदा। बाबा नाराज़ थी पवंदो सही, बाबा बुश नाराज़ थी पवंदो, बुश बिन कल्ब सम्झ, उहो नाराज़ थी पवंदो, बुश वेठो आहे मथे सम्झ, चए थो आउं मुतमइन आहियां, मुतमइन आहियां, मथां बम तूं ॿारनि ऐं यतीमनि ते। ऐं मुस्लमान जेके आहिनि से लखनि जे तादाद में मरनि पिया ऐं तव्हां सभु पाण में मटका वेठा आहियो सम्झ। असांजे सदर खे उम्मत नौकिरी बचाइण जे लाइ ॿार अची निकितो, हीअ अवामी सैलाब जॾहिं उथंदो तॾहिं तुंहिंजी कुर्सी बाक़ी न रहंदी कुर्सी। ॿुधायो चंद चमचा हूंदा आहिनि, मुलनि में बि चमचा हूंदा आहिनि, वॾेरनि में बि चमचा हूंदा आहिनि, शमसुल उलमा हूंदा आहिनि, जीअं असां में वसीम अज़हर नदवी शमसुल उलमा आहे। अॼु बयान नहीं त 10 तारीख़ वारी हड़ताल जेका आचार जे ॾींहुं आहे इराक जे फ़ाइदे में सा नाकाम बनाए छॾियो। चइसि ॾाढा तोखे माण्हू हाणे थुकुम कोन हणंदा, इहा ॾाढी ख़ालसनि वारी आहे, इस्लाम वारी न आहे तव्हांजी सम्झ। हीअ ॾाढी ख़ालसनि वारी आहे, इस्लाम वारी कोन्हे। तोखे खंगारनि सां माण्हू थुके खे ॾींदा, जॾहिं जुलूस निकिरंदो तूं हुननि जे अॻियां बीह बि कोन सघंदे सम्झ। को सम्झ न अमेरिका जो हिमायती जुलूस जे अॻियां कोन बीह सघंदो, हूंदो त इनशा अल्लाह ताला घर जे कुंड में 7 ॾींहंनि खां पोइ निकिरंदो, ॿाहिरि निकिरी नथो सघे। हिननि जे दिलि जे अंदरि सम्झ न इस्लाम जी मोहबत अची चुकी आहे। असांखे इराक सां मोहबत आहे, असांखे सद्दाम सां मोहबत आहे, उते जा जेके मुस्लमान शहीद पिया थियनि तिन सां असांखे मोहबत आहे। असीं पंहिंजे पाकिस्तान जी हुकूमत खां मुतालबो करियूं था त फ़ौज खे वापसि घुरायो वञे ऐं जेका फ़ौज आहे सा इराक जे हिमायत जे लाइ वापसि कई वञे। बैतुल्लाह जी हिफ़ाज़त ख़ुदा अची कंदो। हीअ त बैतुल्लाह खे विकिणी करियो, फ़ाइदा कंहिंजे हवाले करे कॾहिं चओ, अमेरिका वारनि जे हवाले करे कॾहिं। हाणे त फ़ाइदे जे ॿिए खे बि ताक़त कोन्हे त अमेरिका खे थी कढी सघे, कढी सघंदो हाणे थी सही। हो त हरामी हाणे रननि मुड़सनि सां उते अची वेठा आहिनि, खिनज़ीर बि उते, शराब बि उते, हाणे डानसूं पिया कनि उते सम्झ। अरब वॾा जुबा विझी नफ़ल पढ़ंदा हुआ, हाणे मेरीन फ़ौज जूं रनूं ॾिसनि था, चॾियूं लथियूं पयूं आहिनि, पोइ चवनि था ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ॾाढो आहे भेण, ला हौल वला हाणे त उहो बाक़ी माल तरीअ ते रखियो बीठियो आहिनि साम्हूं। हाणे ला हौल वला कुव्वत घणा दफ़ा पढ़ंदा, हाणे ला हौल ख़तमु कान थींदी। उहो अॻे ला हौल जो किसो मूं आगे ॿुधायो, ला हौल जो किसो। हा अॻूणो ला हौल जो किसो आगे यादि आहे? मुल्लाऊं ताजिद पढ़ण आयो त गॾे कई हिंग न चयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, वरी ॿिए गॾा कई हिंग अची ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। मुल्लाऊं बांग ॾियण आयो चई छा चई गॾा हिंगूं पिया कनि, चवां पियो ला हौल वला चई आयो चई आयो या नफ़ुल पढ़ चई माठ करे फर्ज़ पढ़, कुंभारनि जो पाड़ो आहे, न का गॾनि जी हिंग ख़तमु थी, न का ला हौल बंदि। हाणे सॼो ॾींहुं ला हौलूं पिया पढ़ंदा, सॼो ॾींहुं ला हौलूं पिया पढ़ंदा सम्झ। इराक खे तबाह करे छॾियो आहे, उनजे मुस्लमान खे मारे उनजो पूरी ताक़त जेका असां ख़तमु करे छॾियो आहे। बेईमान अमेरिका जी असली मर्ज़ी इहा आहे त हिननि मुस्लमाननि जी ताक़त ख़तमु कई वञे, मुस्लमाननि खे कमज़ोर बनायो वञे, इसराइल खे मज़बूत बनायो वञे। इसराइल खे मज़बूत बनाइण जे लाइ, इराक जे ताक़त खे ख़तमु करण जे लाइ सम्झ न इहे सभु रिथूं जेके आहिनि से रिथे रहियो आहे। उहो हिकिड़ो मुजाहिद आहे जेको मैदान में बीठो आहे, अञा को बि मुस्लमाननि मुल्कनि मां को बि हुनजो साथ ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। सभु डिजनि पिया, सभु पिया डिजनि। मराकश वारो चौधरी उहो बि डिजे पियो, हुस्नी मुबारक बेग़ैरत वॾो इहो आहे, उहो बि डिजे पियो। कम हीउ जेको हीअ तुर्क आज़वा सम्झ, अलाए नालो छा आहे सम्झ। हा
तुर्क तो आज़ाद हमेशा इन समझ न ईसाई ने अंग्रेजन तुर्की के कुटे 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 उन्हनि खे टुकड़े टुकड़ा करे छॾिया अॼु वरी बि उनखे अॾा अची नहीं आहे सभु कुझु अॾा अची नहीं आहे समझ मुंहिंजा दोस्तो असांजो पाकिस्तान खां मुतालबो आहे त जेके बलोचिस्तान जे अंदरि अमेरिका अॾा ठाराया हुआ से इराक के इस्तेमाल जे लाइ ॾिना वञनि इहो मुतालबो तव्हांखे मंज़ूर आहे जेके फ़ौजूं समझ न जेके फ़ौजूं तव्हां होॾां मोकिलियूं आहिनि हेॾां ही चए थो हर महीने जी हिफ़ाज़त जे लाइ राति जो BBC ॿुधायो त न यमन जे सरहद ते बीठो हे कूड़ बि हिकु हणंदा आहिनि जेको वरी पधरो थी पवंदो जी यमन जे सरहद ते बीठो हाणे जेको आहे पाकिस्तान समझ पाकिस्तान की ख़ारजा पॉलिसी उसूलों की पाबंद आहे उसूलों की पाबंद हाणे सॼो ॾींहुं रेडियो में इहो आहे ऐं ॿुधंदो आहियां हाणे रेडियो ॿुधणु छॾींदो आहियां उसूलनि जी पाबंद आहे उसूल कहिड़ा उसूल इहा त अमेरिका जी चमचागिरी करे असांजो उसूल असर खां वठी आहे छा करणु चओ अमेरिका जी चमचागिरी करणु सम्झ उसूलनि जी पाबंद आहे उसूलनि जी पाबंद आहे कहिड़ा उसूल आहिनि मुस्लमान मरनि पिया तबाह पिया थियनि अञा तव्हां अमेरिका जे गोद में पंहिंजी फ़ौज जेका आहे सा विहारिया वेठा आहियो फ़ौजी बि हिन ॻाल्हि ते राज़ी कनि त इन फ़ौज खे हितां कढी 11,000 इहे 89,000 ॿिया लख फ़ौज करे इराक खे ॾियो त हुनखे पादराइनि त इहे ठला वेठा खेनि हिते 10 साल असांखे कुटूं आहे बसर मखण खाधऊं आहे थुला थी पिया आहिनि छॾियो अथनि मेरीन खे वञी मारी ओॾी माल पिया आहिनि ओॾी वञी खाइनि ओॾी वञी मारीनि हुननि खे जाम माल पिया आहिनि सम्झ न अमेरिका ऐं बरतानी जा पर अल्लाह जल जलालू सम्झ न ॿुधो आम त हुते नांग बेटा ज़मीन मां पैदा कई आहे जेके अमेरिकी फ़ौजियुनि खे मोचड़ा पिया आहिनि अॼु अख़बार में हो त उन अमेरिकी फ़ौजियुनि मां 50 गाॾियूं गाइब थी वियूं इन खे पतो बि कोन्हे एतिरा बड़वंत टपड़ा आंदा आहिनि जो पतो गणक खां ॿार 50 गाॾियूं गाइब थी वियूं इंशाअल्लाह ताला हिननि जा बम हिननि ते वसंदा चओ आमीन चओ आमीन अॼु वरी छोकरनि मूंखे ॿुधायो त BBC वारे ॿुधायो आहे सम्झ त लारीअ ते बि हमिलो थियो आहे इंशाअल्लाह इहे एटम बम जेके आंदऊं आहे इन्हनि ते फाटंदा दुआ घुरो सम्झ तव्हां जेकॾहिं दुआ घुरो त इंशाअल्लाह नंढड़ा बच्चा वेठा आहिनि जेके गुनाहनि खां पाक आहिनि कंहिं न कंहिंजी दुआ क़बूल कई पइजी वञे अल्लाह सी क़बूल करे विझे इन्हनि अमेरिका वारनि खे अल्लाह सी ज़लील करे त हिन सॼे शहर खे भरताऊं कराइनि सर हिनखे पात्र लॻनि छॾे मुंहिंजा दोस्त ऐं मुस्लमान भाइरो इहे चंद ॻाल्हियूं मूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखियूं मतिलबु फ़क़ति एतिरो हो त तव्हां पंहिंजे दिलि जे अंदरि